अस्सलाम वालेकुम। गुलशर टकर तव्हां सां गॾु आहे। अॼु लोक अदब जी हिकु ॿी सिन्फ़ आहे मौलूद, उनजो जाइज़ो वठंदासीं। मौलूद अरबी लफ़्ज़ आहे जिन जी माना आहे नओं ॼावल ॿार या ॿार जे ॼमण वक़्तु। सिंधी मुहावरे में मौलूद उहो नज़म आहे जो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जे मुसरत भरे मौक़े ते संदसि शान में चयल हुजे। मौलूदनि में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाए सारा मुख्य जुज़ आहे, यानी इहा ॻाल्हि जेका आहे मौलूद जी अहम आहे, छो त मौलूद हूंदो ई पाण सगोरनि जी हस्ती मुबारक सां वाबस्ता आहे। पर हाणे हर अक़ीदतमंद शाइर पंहिंजे फ़हम फ़िक्र हर मौलूद चया आहिनि जिन में संदन रोज़े जी ज़ियारत उन लाइ इश्तियाक़ ॾेखारियो वियो आहे। किन शाइरनि वरी मेराज वारे मौक़े जो रुतबो बयानु कयो आहे। के वरी असहाब सगोरनि सां कचहरी वारो ज़िक्र कंदा आहिनि। कॾहिं वरी संदन ज़ात सिफ़ात सां वास्तो रखंदड़ वाक़िया बयानु कया वेंदा आहिनि। मतिलबु त मौलूद में मिड़ई पाण सगोरनि जी तारीफ़ बयानु कयल हूंदी आहे। मौलूद ॿार जे विलादत तौरु शादी वग़ैरह जे मौक़नि ते चवंदा आहिनि, पर जॾहिं इंसानु मरे थो तॾहिं बि संदसि जनाज़े सां गॾु घर खां क़ब्रिस्तान ताईं मौलूद चवराया वेंदा आहिनि। मौलूद सिंध में कॾहिं उसरिया उन जी जेका आहे पूरी पक कंहिंखे कान्हे, मगर असांखे जेको लिखत में रिकॉर्ड मिले थो उहो कलोड़नि जे दौर खां मिले थो। कलोड़नि जे दौर खां पहिरियां मौलूद लफ़्ज़ जेको आहे मियां शाह इनायत रिज़वी उन पंहिंजो शाइरी में इस्तेमालु कयो हुयो। मियां शाह इनायत जो तालुक़ु जेको आहे मुग़लनि जे दौर सां आहे ऐं उन पंहिंजी ज़िंदगी जो कुझु वक़्तु कलोड़नि जे वक़्त में बि गुज़ारियो, कलोड़नि जे दौर में बि गुज़ारियो। शाह लतीफ़ जो वॾो हमअसर हो। पर जेको बाक़ाइदा शाइर पहिरियों मौलूद चयो वञे थो उहो मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी आहे, जंहिंजो तालुक़ु पंहिंजो कलोड़नि जे दौर सां हो, जंहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में सिंधी में पहिरियों मौलूद चयो। तंहिंखां पोइ ॿियनि आशिक़नि ऐं शाइरनि मखदूम साहिब जी पैरवी कई ऐं मौलूद चवणु शुरू कया। मौलूद जो जेको फ़नी घाड़ेटो आहे उहो कंहिं बि जेको आहे फ़नी घाड़ेटे में लिखी सघिजे थो। फ़िक्र जे हवाले सां या उनजो जेको आहे ॻाइण जो तर्ज़ु जेको आहे उन में असां ॾिसंदासीं त मौलूद हिकु ॼणो बि ॻाए सघे थो ऐं हिक खां वधीक माण्हू ॻाए सघनि था। ऐं थींदो अक्सर करे ईअं आहे त ॿ टोलियूं हूंदियूं आहिनि मौलूद में, जेके पहिरियां हिकिड़ी टोली ॻाईंदी आहे मौलूद, पोइ वरी ॿी टोली जेका आहे मौलूद चवंदी आहे। मौलूद जी जेका ॿी अहम ॻाल्हि आहे त मौलूद ॻाइण वक़्तु कंहिं बि साज़ जो इस्तेमालु न आहे थींदो। मौलूद जी मजलिस में अवल खां आख़िर ताईं जेके कुझु पढ़ियो वञे थो तंहिंखे मौलूद जी ज़बान में शुगुल सॾियो वेंदो आहे। ॻोठनि में त मौलूद जी महफ़िल खे शुगुल जे नाले सां ई सॾियो वेंदो आहे। शुगुल में मौलूद मदह ऐं मौलूदी तिर्ज़ जूं काफ़ियूं अची वञनि थियूं। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी जेको आहे उहो जीअं असां पहिरियां ॿुधायो त पहिरियों शाइर हो जंहिं बाक़ाइदा मौलूद लिखिया। उनखां पोइ मीरनि जे दौर में मोहम्मद हुसैन दीदड़ आला पाए जो शाइर थी गुज़रियो आहे। हिन वेझड़ाई वारे पंहिंजे दौर में जेको आहे वॾो शाइर ऐं रागी मौलूद जो उहो आहे ग़ुलाम नबी मैसर थी गुज़रियो आहे ऐं संदुनि बि हाणे वफ़ात थी चुकी आहे।